दिन करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त 2 ॾींहं पहिरियां पुरस्कार नमूने लापता थियल करमपुर रवासी हिंदू नौजवान अक्षय कुमार मामले जी आम अखबराई साम्हूं आई आहे। पुरस्कार नमूने लापता थियल नौजवान जी CCTV फुटेज मंज़र आम ते अची विया आहिनि। CCTV फुटेज में वाज़े नज़र अची रहियो आहे त लापता थियल हिंदू नौजवान करमपुर वारे तरफ़ खां अचे पियो ऐं मेन रोड क्रॉस करे नापरकोट थाणे जी हद करमपुर लाड़ो वेगन अॾे तां हिक वेगन में सवार थी शिकारपुर तरफ़ रवानो थी रहियो आहे। ज़िले कशमोर कंदकोट तोड़े करमपुर पुलिस पहिरियां ई दावा करे चुकी आहे त लापता थियल हिंदू नौजवान जी मोबाइल शिकारपुर ज़िले जे पार्को ऐं फैज़ू वारे इलाइक़े में बंदि थी आहे। ॿिए तरफ़ हिंदू नौजवान जे वारसनि करमपुर हिंदू पंचायत जे मुखी जी अॻुवाणी में नापरकोट थाणे ते पहुची नौजवान जे लापता वाक़े जी रिपोर्ट दाख़िल कराई आहे। जी नाज़रीन, अवां सां करमपुर मां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त 2 ॾींहं पहिरियां पुरस्कार नमूने लापता थियल करमपुर रहवासी नौजवान अक्षय कुमार मामले जी आम अखबराई साम्हूं आई आहे। पुरस्कार नमूने लापता थियल हिंदू नौजवान जी CCTV फुटेज मंज़र आम ते अची विया आहिनि। CCTV फुटेज में वाज़े नज़र अची रहियो आहे त लापता थियल हिंदू नौजवान करमपुर वारे तरफ़ खां अचे पियो मेन रोड क्रॉस करे नापरकोट थाणे जी हद करमपुर लाड़ो वेगन अॾे तां हिक वेगन में सवार थी शिकारपुर तरफ़ रवानो थी रहियो आहे। जी नाज़रीन, अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं त 2 ॾींहं पहिरियां लापता थियल करमपुर रहवासी हिंदू नौजवान अक्षय कुमार मामले जी आम अखबराई साम्हूं आई आहे। नौजवान करमपुर लाड़े ते पहुची नापरकोट थाणे जी हद करमपुर लाड़ो ते पहुची हिक वेगन में शिकारपुर तरफ़ सवार थी रहियो आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN।